बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों छा हाल आहे ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे तेरी लाइफ जे पेज तां मां तव्हांजो पंहिंजो आदिशाह अली महर उमेद तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों सुबुह सुबुह तव्हांखे तितिर ॾेखारियूं। दोस्तों हीअ तितिर आहे कारो तितिर शौक़ु जो आहे हीअ असांजे उस्ताद जो शौक़ु जो। उस्ताद घणे में ॾींदे? अच्छा पैसनि सां न ॾींदो? अच्छा अच्छा उहो अंदाज़ो घणा पैसनि जो आहे? 50,000 खां जो बोली त करे साईं। ॾिसो पिंजरे में बंदि करे हिनखे रखियो अथव चए पियो 50,000 कोड़े ताईं मां न ॾींदुमि मूंखे शौक़ु आहे पंहिंजो ईअं न उस्ताद? हा वाह सही सही हाणे हिनखे मथे रखंदो हेॾे टारी ते वरी पोइ ॿोली कंदो इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो अब्दुल जब्बार सिंध लाइव पेज ते तव्हांखे मुखातिब आहियां। असां अॼु वञी रहिया आहियूं मीरपुर माथिलो दादा शाह अली बि असां सां गॾु आहे। उमेद तव्हां ठीकु हूंदो। कल्ह वारे व्लॉग में मां न अची सघियुसि कुझु कमु हुयो। दोस्तों पहिरियों असां मीरपुर माथिलो वञूं पिया पर बाद में असांखे कॉल अची वई खानपुर मार असांखे वञिणो पइजी वियो आहे। जरवार खां असां कट आहियूं आहे खानपुर मार जो। हींअर असीं खानपुर मार वञी रहिया आहियूं। खानपुर मार पुॼी तव्हां दोस्तों असां खानपुर मार पहुची चुका आहियूं। हे खानपुर मार जो शहर आहे तव्हां ॾिसी सघो था। खानपुर मार जरवार रोड खानपुर मार सरदार पंप ते साम्हूं आहे दोस्तों। खानपुर सिटी पहुता हूँ साम्हूं नादरा आहे ही चौक आहे खानपुर जो उनमें बीठा हूँ। खानपुर मार आहे जिते असां थोरो कमु हुयो उहो करे असां हींअर ॿाहिरि निकिरी रहिया आहियूं वञी रहिया आहियूं घोटकी टाउन कमेटी खानपुर मार ॾेखारियो त तव्हांखे साम्हूं खानगढ़ हेठि खानपुर मार हीअ आहे हुन। तो असीं आदलपुर क्रॉस करे घोटकी रोड ते आहियूं हुतां आहियूं। ही बाईपास रस्तो आहे साम्हूं ही बाईपास वेंदो आहे तव्हां बाईपास वञी सघो था। ही घोटकी शहर अंदरि असीं अंदरि वेंदासीं शहर में थोरो कमु आहे। ही 12 जा मंदर ॾिसो तव्हां ही घोटकी सिटी ही हिकिड़ो रस्तो ही सिधो अंदरि वेंदो आहे ऐं हेॾां वेंदो आहे हिनखे अडर बाईपास आहे पंहिंजो रेलवे फाटक इन करे असां हेॾो वेंदासीं छो जो रेल जी अॼुकल्ह टाइमिंग जी ख़बर कोन्हे रेल जी ऐं असीं हेॾां वेंदासीं। ही साम्हूं बिल्कुलु रश न आहे वञूं था असां शहर कम मिलूं था थोरी देरि खां पोइ। असीं घोटकी पहुची चुका आहियूं। पेड़ा जेके मशहूरु आहिनि उहे घोटकी जा पेड़ा साम्हूं मिलंदा आहिनि। अंदरि बि दुकान आहिनि पर ही ॿाहिरि जेकॾहिं को दोस्त ॿाहिरों अचे त उहो हितां वठी सघे थो। GT रोड ते आहे ऐं असां हितां ग्रीन होटल को अंदरि वेंदासीं। असीं घोटकी बीठा आहियूं 2:46 टाइम थियो आहे। एॾी गर्मी आहे असांजी AC फुल हले थी पई। एॾी गर्मी आहे असांजी AC फुल हले थी पई त बि असांखे पघर थो अचे ऐं AC हलाए बीठा आहियूं तक़रीबन 10-15 मिंट 20 मिंट खां हमरा अंदरि वियो आहे वापसी न आहे मोटियो थोरो कमु हुयो बैंक जो हुते। हेॾी रश आहे ऐं शहर में रश बि आहे गर्मी इलाही आहे सो तव्हांखे वधीक ॾेखारींदो असां सां गॾु रहंजो कारनामे जो वीडियो खे एंड ताईं ॾिसिजो। ही शहर ॿाहिरि गर्मी पई आहे इलाही। हीअ असांजो बैंक में कमु सां बैंक वञा थो कैमरा हलो न आहे ॿुधाईंदासीं। वॾी गर्मी पई आहे हिते तमामु मां कार को निकिरी आहियां इलाही गर्मी थिए थी। सर थैंक यू। दोस्तों ही बैंक को निकिरी चुका आहियूं असां ऐं हींअर वञूं था पंहिंजी गाॾी में। गर्मी अंदरि ॾाढी हुई बैंक में न हुई हिते ॾाढी गर्मी हुई। ही साम्हूं पंहिंजी कार बीठी आहे जमा अचा था ही तूं ईअं बैंक कमु हुयो थोरो थी आयासीं। हींअर असां वियूं था कार में। अस्सलाम वालेकुम। दोस्तों गर्मी ॾाढी आहे बसि हींअर कार में वेठा हूं त कार स्टार्ट हुई बंदि कान कई थी। दोस्तों असीं घोटकी शहर को निकिरी हींअर बाईपास ते पहुता आहियूं। हींअर वञी रहिया आहियूं असां होटल ते गैलेक्सी ते वधीक ॾिसूं था जेका मानी। दोस्तों असीं पहुची चुका आहियूं होटल ते ऐं होटल ते मानी खाईंदासीं वधीक तव्हां कचहरी कबाब जी शामोन मार असांखे सौट हीअ अब्दुल जब्बार मार ॾिसिजो वीडियो खे एंड ताईं ॾिसिजो। थैंक यू सो मच। होटल इंतज़ामिया जी महिरबानी उन्हनि असांखे इज़त ॾींदे मान ॾींदे असांजे शान में उन्हनि असांखे चयो तव्हां जेके हिते नथा पंहिंजो हॉल में न वियो वञी रूम में तव्हां हलो इन जे करे असांखे रूम में शिफ्ट कयो। भाई साहब महिरबानी थैंक यू थैंक यू। होटल इंतज़ामिया जी वॾी महिरबानी जो ॿाहिरि गर्मी हुजण जे करे उन्हनि असांखे AC वारो रूम ॾिनो आहे त
ताजी ताईं ऑर्डर जेको तयार थे उत ताईं ता जेको है एसी में ईंदो। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॾेखारींदो हलां, ही हिकु बेड ऐं ही डबल बेड ऐं साम्हूं ही टेबल आहे ऐं हेॾा ही सोफ़ो पियल आहे। ही साम्हूं LCD आहे, उहो निकिरी वई आहे, कढी विया आहिनि LCD, ऐं ही साम्हूं AC आहे। माशाअल्लाह तमामु भली गैलेक्सी होटल बाईपास ते आहे, बिल्कुलु तमामु सुठो होटल आहे। मानी पहुची वई आहे। कढां न? हाँ मानी कढो कढो। मां पंहिंजे लाइ कढां? हाँ तव्हांजे लाइ कढो। मानी खाई वधीक तव्हांखे अपडेट ॾियूं था। दोस्तों ये टाइम थियो 4:14 असां मानी खाई छॾीसीं। हीअं निकिरो त बाबा अचो मार्का बकाए वठो जबार। ओए होए गर्मी है वाह। या दोस्तों ही पंहिंजी गाड़ी बीठी आहे, ही साम्हूं ॿियूं गाड़ियूं बि बीठियूं आहिनि। हे मोटरसाइकिल चाचा मोट कंहिंजो आहे? मोटरसाइकिल कयो पोइ करा थोरो। दोस्तों ही गाड़ी में अची वियासीं। जबलपुर जेके नंढो स्टाफ आहे सफदर पेट्रोलियम सर्वर, हिते कुल्फ़ी तमामु भली मिलंदी आहे, वठी करे खाईंदा कयो। जॾहिं बि तव्हांजो घोटकी ऐं खानपुर मार वारो रस्तो अचो, तमामु घणी कुल्फ़ी मिलंदी आहे। इन जे करे हीअ कुल्फ़ी अदा अची वई, हीअ तमामु बहितरीनु कुल्फ़ी आहे। जॾहिं बि तव्हां अचो हिते अचो सफदर पेट्रोलियम। दोस्तों छा वाला ॿियो ख़ैर आहे, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? जोड़ मदद में उमेद कयूं था तव्हां ख़ुशि हूंदव। अॼु जे वीडियो कयूं था असां एंड। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय। उमेद तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट कयो। वॾी महिरबानी, थैंक यू।